मुनीर ऐं गुलाम ताली बार इंतजार कयो आगे बुलाया जेको हुकुम बाबा साईं। जावेर कुछ हकीकतूं अहिड़ियूं आहिनि जेके हिन वक़्तु तोखां पुछण माल ही पंहिंजे पाण खे मां शर्मसार तो महसूस कर पोइ तुंहिंजे मथां कीअं भरोसो कयां त जेको तोखां पुछंदुसि तूं उन मुतालिक़ मूंखे सच ॿुधाए। बाबा साईं मां तव्हांजो बच्चो आहियां। मां सॼी ज़िंदगी तव्हांजो निमक खाधो, निमक हराम नथो थी सघां। तव्हां कंहिं बि ॻाल्हि खां घबरायो न। मां मरी वञा न जो कूड़ ॻाल्हाए त मूंखे ख़बर बि चा न की। जावेर मां तोखां इहो पुछण थो चाहियां त बाबा साईं जी शादी खां पहिरियां तुंहिंजा ऐं हसीना बेगम जा पाण में कहिड़ा वास्ता हुया? बाबा साईं तव्हां अम्मा साण ते शक था कयो? पर जॾहिं ते तूं हसीना बेगम सां पंहिंजी मोहब्बत जो इज़हार बि करे चुको आहे पोइ तूं उनखे अम्मा साण कीअं थो चई सघीं? बाबा साईं तौबा तौबा, मूंखे क़बर बि नसीब न थी, मूंखे खपन बि नसीब न थी। मुंहिंजे लाश खे कुत्ता ऐं कीड़ा खाई जो मां अम्मा साइण लाइ बुरो थो चा ऐं दिलि में को अहिड़ो बुरो ख़्याल बि अचे। जॾहिं कि तो हसीना बेगम जे रिश्ते जी घुर बि कई ऐं बाबा साईं ऐं सावल जे साम्हूं तो पंहिंजी मोहब्बत जो इज़हार बि कयो, पोइ जाबिर मां हिन ॻाल्हि खे छा सम्झां? बाबा साईं मां सभु ॻाल्हि सम्झी वियुसि। इहा सभु तव्हांखे जेकी पटी पढ़ाई आहे इहा सांवल पढ़ाई आहे। मां मञा थो रिश्ते जी घुर मूं कई, पर उहो तव्हां मूंखां पुछो छाजे करे? इन रूंडे जे हदस ऐं साड़ जे करे, छो जो इन कमीना सां मुंहिंजो ठा न हो। कमीना सड़ सड़ है किथे बूथन जिते जिथे मौक़ो थो मिले वॾे साईं जा कन भरींदो थो रहे और जिथे किथे मौक़ो थो मिले ॼण रूंडे खे गारो गंद बि थो करे छो पठाए। अबा इहो रूंडड़ो त हर कंहिंजे मथां डमरियो थो वठे जो सलाम करीसि असल जी ची में थो पए निभागो। वो बा अबा जेकॾहिं रुंडे खे ॾिसजांइ न त गिटी बि मटाए वञजांइ। बाक़ी हा जेकर तोखे पंहिंजी दाढ़ी पटण जो शौक़ु हुजे त पोइ भली बि रुंड सां कचरियूं कजाए। अला सॼो ॻोठ हुन खां बेज़ार आहे, पर बाबू अलाए छो वञी हुनजे मुंहं में थो पए। पुट पिणे सां कोई ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे ऐं रूंडे सां कोई मिलण लाइ तयारु न आहे, तॾहिं हिक ॿिए जो पासो वठंदा हूंदा। ओ माई मूं पहिरियों दफ़ो ग़लती कई, आईंदा हुनजे मथे में बि कोन लॻंदुसि। हा बाबा इन रुंडे जे मुंहुं वरी न चढ़जाए, छा सम्झी? हलो वॾा अला दा काॾे था वञो? अम्मा चांहि पीअण तव्हांजे होटल ते ॿियो काॾे वेंदासीं? तोखे हरू भरू शक आहे असां ते त काॾे था वञूं? काॾे वरी काॾे वेंदा सोट सां मिलण। हिननि छोकिरनि खे त घर में वेहण ई कोन थो अचे। अम्मा जेकॾहिं अदा वारा घर था वेहनि त तूं ऐं बाबा हुनजे साम्हूं नसीहतूं था ॾियो त हू घर में कीअं वेहंदा? हा मां चई सच थी, अॼुकल्ह जे औलाद खे नसीहत ॿुधण ॾाढी ॾुखी लॻंदी आहे। माउ पीउ जो कमु हूंदो आहे औलाद खे नसीहत करणु। हाणे जेकॾहिं असां न सम्झाईंदासीं हुननि खे त ॻोठ वारा अची सम्झाईंदा छा? अम्मा अदा वारा त विया हलिया, हाणे कर नसीहतूं। हींअर जेकॾहिं विया आहिनि त राति कोन मोटंदा छा? बाबा साईं ही मुंहुं चो जूतो ही मुंहुं चो मुंहुं
मुचे जूते सां मुचो मोह कुटियो रूदो कुछे भित कुछे पर बाबा हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु आहे हे ॿ मथां महिरबानी करे अहिड़नि कमीननि खे रूंदे ते मथां बुहतान ॾियण जी हरगिज़ इजाज़त न ॾियो। बस आहे बस तोखां तो मूंखे घणो कुझु पुछणो आहे पर हिते न घर हाणे तूं हली घर में पंहिंजी भेण हसीना बेगम जे भर में वेह ऐं मुंहिंजे अचण जो इंतज़ारु कर हल अरे सी जादो हल बाबा साईं हे मूंसां तॾहिं खां चप आहे जॾहिं मां हिन जी भेण जो पंहिंजे लाइ रिश्तो खुलियो ईंदे वेंदे मुंहिंजी पचर ई कोन थो छॾे ॼण मां पंहिंजे कुल्हे तां कां विहारे छॾियो आहे। जावेर हिन वक़्तु असांजी ॻाल्हियुनि जो मौज़ू इहो न आहे त तुंहिंजे ई हुंडे जे विच में छा मसइलो आहे। हिन वक़्तु ॻाल्हि आहे मुंहिंजे भाउ जी ज़िंदगी जी मां पंहिंजे भाउ जे दुश्मननि खे ॻोल्हण जे चकर में आहियां जिन मुंहिंजे भाउ ते ज़ुल्म कयो आहे ऐं जिन जे करे मुंहिंजो भाउ कोमा में आहे हिकु ज़िंदा लाश जीअं मौत जे बिस्तरे ते सुतल आहे ऐं हुन जा दुश्मन आज़ाद वतन था घुमंदा आज़ाद मां कीअं बि करे पंहिंजे भाउ जे दुश्मननि खे सोगो करणु थो चाहियां सिर्फ़ हिकु चकर उहे मुंहिंजे साम्हूं ज़ाहिर थी वञनि पोइ तूं ॾिसजांइ त मां हुन जी ज़िंदगी कीअं थो अज़ाब बणायां न उहे जीअर में हूंदा न ई मोलनि में मां उन्हनि जो जीअर अज़ाब करे छॾींदुसि अज़ाब चाकर खान रूंडे जाबिर सां मिली करे हुननि खां हक़ीक़त मालूम कंदो। पहिरियां त भाउ जो ॿुधी होश विञाए चाकर खान हिते अची पहुतो पर अदा चाकर खान खे हक़ीक़त खां आगाह कयो त उन खां पोइ चाकर खान होश में आयो आहे। मुंहिंजा भाउ मसइलो एतिरो जल्दी निबरण वारो न आहे। जॾहिं न चाकर खान रूंडे जाबर खां सवाल कंदो त उन्हनि जी दिलि में वॾेरे सॼे खून जो ख़ौफ़ एॾो त विहंदो जो पंहिंजे बचाव में भले साईं ते हथु रखी अहिड़ा हथ चाकर खान खे कूड़ हणी ॿुधाईंदा जो चाकर खाने न सॼे ॻोठ में असां खां वधीक ज़ालिम कंहिंखे सम्झंदो ई कोन। हा सुट असांजो नंढे मां नंढियूं ग़लतियूं बि चाकर खान खे वधाए ॿुधाईंदा। हा यार फाथे खां पोइ फतकण कयो पर हाणे त मां बि तेसि ताईं चुप करे न वेंदुसि जेसि ताईं डूंगर खान जा कातिल ज़ाहिर नथो कयां। पहिरियां त असां ॻोठ मां लॾे हेॾे आयासीं ऐं चाकर खान असांजी का बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न हाणे असां ॻोठ छॾे हिते वेठा आहियूं ऐं जॾहिं चाकर खान असांजी ॻाल्हियुनि में आयो आहे त इहो ई मौक़ो आहे त असां सॼी ॻाल्हि खोले चाकर खान खे साम्हूं ज़ाहिर कयूं। जावेद शरीयत तोखे इजाज़त ॾिनी ऐं तो रिश्तो खरियो ऐं निकाह जी सूरत में तूं चुप करे वेही तो को बि गंद न कयो यही आहे न त पोइ मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे सावल सां तुंहिंजी अहिड़ी कहिड़ी दुश्मनी आहे जो तो सभु इल्ज़ाम उनजे मथां आणे छॾिया। बाबा साईं जेको कुझु थियो उनखे कमगुज़र कयो मां बुअनि जी क़बरूं खोटण जी कोशिशि नथो कयां। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां सांवल जी ॻाल्हि सांवल उहो कमिलो नांग आहे जॾहिं मां तव्हांखे उन जूं हक़ीक़तूं ॿुधायूं न त कसम आहे ख़ुदा जी ज़ात जो तव्हां बि उन मां नफ़रत कंदो इबरत खाईंदो। जावेद मूंखे बि कंहिंजा ऐब ऐं सवाब ॿुधण जो को शौक़ु न आहे पर हिते सवाल
मुंहिंजे भाउ जी ज़िंदगी जो आहे। मूंखे उन्हनि ज़ालिमनि खे वाइको करणो आहे जिन मुंहिंजे मासूम भाउ ते ज़ुल्म कयो आहे। किथे तुंहिंजी ख़ामोशी बि तोखे उन्हनि ज़ालिमनि जी कतार में न बीहारे छॾे। बाबा साईं, हिन ॻोठ में तव्हांजो बाबा साईं डूंगर खां ॻोठ जो चङो मुड़ुस हो, पर हुन चङो मुड़ुस जी पग डूंगर खान ते कान हुई, सांवल खान ते हुई। छो जो ॻोठ में सांवल खान जी हलंदी, डूंगर खान जी कान हलंदी। एतिरे क़दुरु सांवल खान जी हलंदी जे सांवल खान जे ख़िलाफ़ थोरो केरु ॻाल्हाईंदो हो, सांवल खान हुनखे बथी खणी वई। 4-4 ॾींहं 5-5 ॾींहं बदियो ताक़त बथी थियंदो। कंहिं बि ॻोठ वारे खे एतिरी जुरत कान हूंदी जो सांवल खान जे ख़िलाफ़ ॻाल्हाए सघे। बाबा साईं, सांवल पंहिंजी घिटीअ मां कंहिंखे गुज़रण ते बि मोतड़ा हंधो पादर हण। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, मुंहिंजो सोटु बलू हिननि जी घिटीअ खां वञे पियो ऐं हिन जी भेण छेणा उछलाया। उन ते कंहिं माण्हू हुनखे ॿुधायो, तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजे सोटु बलूअ सां जेको हुन अशर कयो। हिते बीह त सही। तोखे शर्म नथो अचे? शर्म? हिन में शर्म जी कहिड़ी ॻाल्हि आहे सूरज? मां त तोसां प्यार थो कयां। ओ ही वरी किथां अची वियो? अॼु इहो न बचणु घुरिजे। उठ, सोना बचा जाए। छा थियो आहे? सोने साहब, जाबर ये कले बच्चो खैर घुरी थो तो असांजे विच मां निखुर असांजे विच मां। सांवल बाऊं थो बन, हिन खां ग़लती थी वई आहे, अॻिते लाइ ग़लती कान थींदसि। मां हिनखे सम्झाए थो छॾियां। ज़ारनि सच चयो आहे त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि थींदा। सांवल जे अॻियां कयल ग़लती जी माफ़ी न आहे थींदी। जाबर सिर्फ ऐं सिर्फ उन ग़लती जी सज़ा हूंदी आहे। ससा हट हल रे हल ए चुप। बाबा साईं, सुबुह जो 12 बजे जो वठी वियसि ओताक ते साटो ॾिनसि। शाम जा 6-7 थी विया, पर बलूअ मां हुननि हथ न कटिया। चाची, चाचो, मां, सोट सभिनी वेठे इंतज़ारु कयोसीं जो थो बलू अचे, जो थो अचे, पर बलू न आई। पोइ चाचो अछी दाड़ी सां मजबूर थी न्याणियूं मेड़ वठी हुनजी ओताक ते बि भलो साईं ॾिस। उन खां पात में हुन बलूअ मां हथ कढिया, पर तव्हां इहो सम्झो था 7-8 ॾींहं बलू खट तां लही कोन पियो। हुनखे एॾा पादर, शायदि एतिरा पादर पुलिस बि कंहिंखे कान ईंदी। जागर ॻाल्हि त ॿुधाए, हिन सांवल वारनि जो रुॻो तव्हां सां ई नाइंसाफ़ियूं थियल आहिनि या ॻोठ में के ॿियूं धुरो बि आहिनि? बाबा साईं, ॻोठ जे किन किन माण्हुनि जा तोखे नाला ॿुधायो। ईअं नाला ॿुधाईंदासीं त सुबुह थी। तव्हां मूंखे बि छॾियो, तव्हां सिर्फ़ु रूंटे खे घुराए उन खां पुछो त उन ग़रीब सां केतिरी नाजाइज़ी कई आहे। उथंदे वेंदे उनखे पादर हयां थी। जागर, इन नाइंसाफ़ियुनि मां
कि हिक जो ज़िक्र कर ताकि मूंखे बि ख़बर पवे। बाबा साईं रुंडे जे पुटनि खे सुबुह शाम कुटींदा रहिया, पर हिकिड़े ॾींहुं रुंडे खे घर मां खंपे खणी विया। सांवल उनजो सोट उनजो भाउ ॿ ॾींहं ओताक ते ॾाखी उनखे मार न करी पक। सॼो ॻोठ तोबा तोबा पियो करे त सांवल वॾो ज़ालिम आहे, छो तव्हांजे बाबा साईं जी पग जो हुनजे मथां पची वई। जाबिर इहो त मूंखे कूड़ थो लॻे। सांवल एतिरी त किरण सोचियो मालिक नथो थी सघे जो कंहिं अची ॾाढ़ी वारे खे ॿधी खणी वञी ओताक ते ज़लील करे। न, बाबा साईं तव्हां रूंडे खे घुराए तव्हां हुन खां पुछो, वो ॾिस तव्हांखे कहिड़ी हक़ीक़त ॿुधाए। हलो रूंडो बि कूड़ हणी सघे थो, पर अम्मा साइण खां पुछो, उहा तव्हांखे सभु कुझु ॿुधाईंदी। तव्हां जेको सांवल खे फ़रिश्तो था सम्झो न, वॾो ज़ालिम अथव, किरल में किरल माण्हू अथव। तव्हांखे अलाए कहिड़ी पटी पढ़ाई आहे। जाबिर जेकॾहिं ज़रूरत पई त तोखे ये हल राइस अचो। हाँ ॻाल्हि कर। फिलहाल त मूं चाकर खान खे राज़ी करे छॾियो। हाणे तव्हांजो रुख दस। आख़िर चाकर खान छा तो पुछण चाही? चाकर खान मुर्दनि जी ॿीहर क़बरूं खोटण शुरू कई थई। इहो समूरो कमु सांवल जो हूंदो। तूं रुगो रुंडे खे पको करे छॾ। चाकर खान जे साम्हूं सांवल जूं उहे ॻाल्हियूं ज़ाहिर करे जीअं हुनखे कंहिं ॻाल्हि जो शक न थिए। पोइ भली हुनखे वधाए चढ़ाए ॻाल्हियूं करे। ठीकु आहे, ईअं ई कबो। जे रुंडे नुसूरो कूड़ आयो न त ज़ाहिर थी पवंदो। हुनखे सम्झाए छॾजाए, कुझु कूड़ कुझु सच मिलाए। हाणे मां फ़ोन बंदि थो कयां। इन छा चयो? चाकर खान अचे थो, त तूं पंहिंजो पाण खे संभाले वठ। अदा जेकॾहिं तो का अहिड़ी तेड़ी बकवास कई न, पोइ सभई जो सभु हथीका थींदासीं। इहा ई कोशिश करणी आहे जो सॼो जो सॼो ज़ालिम सांवल खे सम्झनि। वारे तारा गोल तारा मां समझी वियुसि त इन्हे जाबर हाल कहिड़ी गेम खेॾी आहे। हाणे जेका मूंखे रांदि रचाइणी आहे उन खां तूं बेखौफ़ थी बि इन्हें चाकर खान जो दिमाग हो मां फेराईंदुसि। रूंडे जो राड़ो ई काफ़ी आहे। तोरे तूं त मूंखे यादि कोन कंदी हुई, पर यार मां तोखे ॾाढो यादि कंदो आहियां। रावल तोखां सवाइ त हिकु पल बि नथो गुज़रे, पर मूंखे इहो ॿुधाए त वॾे साईं खे कॾहिं मोकिलींदे मुंहिंजे रिश्ते लाइ? सोरठ आख़िरी साल आहे इम्तिहान जो। जॾहिं मां इम्तिहान ॾेई वापसि ईंदुसि न त बाबा खे तुंहिंजे रिश्ते लाइ ज़रूरु चवंदुसि। मूंखे पक आहे त अदा वॾे साईं खे जवाबु कोन ॾेई सघंदो। जे उन खां पहिरियां मुंहिंजो रिश्तो हैदर सां कयो वियो त पोइ असांजो मिलणु नामुमकिन आहे। इहो छा पई चई तूं सोरठ? छा तुंहिंजे घर में अहिड़ी का ॻाल्हि थी आहे छा? रावल चाची ऐं सोट पाण में ॻाल्हियूं कनि पिया त फ़सुलु खणी रिश्ते जी घुर कंदासीं ऐं चवनि पिया
त सांवल कॾहिं बि जवाब कोन ॾींदो। सोरठ तूं परेशान न थी, फसल में अञा देर है यार। ऐं मां उन खां पहिरियां ज़रूरु कुझु न कुझु करे वठंदुसि। रावल, वॾे साईंअ सां त तूं ॻाल्हाए ई न आई सघंदो, त पोइ तूं मुंहिंजे लाइ छा कंदे? अदा चाकर आहे न, मां अदा चाकर जे कन में ॻाल्हि विझी छॾींदुसि ऐं उहो बाबा साईं सां ॻाल्हाए असांजो रिश्तो ज़रूरु कराईंदो सोरठ। ऐं बाबा साईं तुंहिंजे भाउ खे चवंदो, मूंखे यकीन अथई पोइ हू शादी में जल्दबाज़ी कोन कंदा। सूरज, मां तुंहिंजनि गोड़नि खे सम्झां थी, पर वक़्तु असांजे लाइ एतिरो तंग थी वियो आहे जो असां चाहे बि ख़ुशी का नथा करे सघूं। भाॼाई, मां पंहिंजे लाइ परेशान न आहियां। सूरज, माण्हू पंहिंजा दुख सुख त बर्दाश्त करे वेंदो आहे, पर दिलि खे चोट तॾहिं लॻंदी आहे जॾहिं पंहिंजे प्यारे जे मथां का मुसीबत अचे। पर बसि तूं दुआ कर, अलाह भलाई कंदो। अरे हे जेकी मुसीबत असांजे मथां अचे थी न, इहा सिर्फ़ु तव्हांजे पीउ रूंडे जे करे बेगे जे करे थी अचे। तूं सम्झाए। अरे ख़बर आहे मूंखे त तव्हां केतिरा मोतबर ऐं ग़ैरती आहियो। बसि कॾहिं खल लाए छॾियांव। मुंहिंजो नालो गुलशेर थी चल त किथां इहा चीन फाड़े छॾियो। अरे मां चवां थो पेर डाहियो पेर हितां त ॿिन्ही खे कंदो पुछड़ो। अरे तूं असांखे पुछड़ो कंदे, अदा मटी दिन खे कमीने खे। अरे कुत्ते नागर छो छता क्या हो? खबर समझाए मुझे भाई सोच लगे। अरे मुखे खबर आ जेतरा तहां केर थी आयो। हलो हाणे तरो ए माथो बाऊ बदल। अदाने हल इने जे वने असा तो माफी खुरिया। माफी? आजरे माफी? अदा जेकर असां कमरनि खे ढर ॾिनी थोरी बि हीअ असांजी गिची में फिटी वेंदा। हा सोटरा, अहिड़नि खे मोचड़ो बूथ वारो हणिजे न। ये छा मसलो कंदा? ये त कुझु बि कोन्हनि के, रुगो हे थोरो मसलो हल कयूं, पूरूंदे समेत सभिनी खे उताक ते खणी ॿधी ॾाठी मार ॾींदासीं। हल पुनल सोट इधर, अॼुकल्ह शराफ़त जो दौर ई न आहे। सच थो चईं सोट शमीर, कॾहिं कॾहिं शराफ़त इंसान खे कमज़ोर करे विझंदी आहे। जेकॾहिं न सोट सांवल जाबर जीअं ज़ालिम हुजे हा न, त अॼु असां बि हुन ॻोठ में हुजूं हा ऐं हुन ॻोठ मां असांखे केर बि तड़े कोन कढे हा। उन्हनि ॾाढनि खे विसारे सभु कुझु छॾ असां हिते अची वेठा हुआसीं ऐं नए सिर ज़िंदगी गुज़ारणी कोचब थी। पर इहे शैतानगिरियूं हुनजी जाबिर ख़ान जूं नथियूं छॾनि। रावल ख़ान त कोन बचंदो ऐं हुन खां पोइ इहो जाबर जाकर ख़ान खे बि माराए छॾींदो ऐं पोइ डूंगर ख़ान जी पूरी मिल्कत ते कब्ज़ो करणु चाहींदो। रूंडे जी ज़िंदगीअ में इहे जाबर जा ख़्वाब कॾहिं न पूरा थींदा। जाकिर ख़ान खे भली जाबिर माराए छॾे, पर रूंडो जाबिर खे मिल्कियत जी बू बि सिंघ न ॾींदो। जॾहिं माई वरी हसीना बेगम जाबर सां ॿधियलु आहे त रूंडो उनखे छा कंदो? अधो वॾो चए पियो त माई हसीना ऐं रूंडो पाण में मिली करे जाबिर खे इस्तेमालु कनि पिया। जीअं ई उहो रावल ख़ान खां पोइ जाकर ख़ान खे रस्ते तां हटाइण में कामयाबु विया न, त पोइ जाबिर जो बि बिलो कंदा। इन जो मतिलबु त माई हसीना पूरे ॻोठ मथां हुकुम हलाइण थी चाहे। जेकॾहिं चाकर ख़ान अधे वॾे खे सम्झे थो ऐं हुन मथां फरवसो करे थो, पोइ हिननि सभिनी जा मनसूबा खाक में मिली वेंदा। जेकॾहिं चाकर ख़ान हसीना रूंडो ऐं जाबिर जे ॻाल्हियुनि में अची थो वञे न, त पंहिंजे तबाही जो पाण ज़िम्मेवार हूंदो।
सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।